बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार घोटकी में सोजरो न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मीरानी मूजिब माथेलो मूमल जी माड़ी वेझो ॻोठ हाजी जाड़ो खान बोज़दार जे रहावासी रब निवाज़ बोज़दार मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो आहे त सर्वे नंबर 34 दे बेरड़ी में मुंहिंजी ज़रई ज़मीन आहे जंहिं ते बाअसर कब्ज़ो कयो आहे। मुंहिंजी ज़रई ज़मीन मां हथियारनि जे ज़ोर ते मिटी खणाए विया ऐं कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि। दे बेड़ी सर्वे नंबर 34 अलहदाद महर निहाल महर पुलिस वारो जो पुट अलहदाद जो के मौत मार धमकियों ॾियनि था। जब्बार महर, अमीर महर, नसरुल्लाह, ज़फ़र, मेजर महर। मुझे SP के अपील है तो मुझो एक्शन खयो वञे, मुझो FIR दाख़िल कयो वञे। मूंखे मौत मार धमकियों था मथां क़तल मूंखे कनि। मुंहिंजी ज़मीन में ज़बरदस्ती मिटी खणनि था। मां वियो मान 2 दफ़ा रोकम चे निकिरी वञ तोखे मारींदासीं। हथियार पंहिंजा क्लैशन बंदूकां खणी आ, मूंखे उते कढी छॾियो। मूंखे तोखे मारींदासीं तो निकिरी वञ। मां पंहिंजे क़तल करण जे मौत मां धमकियुनि खां पोइ मां वापसि मोटियां।